अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गजाला अब रोज़ सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध हुकूमत 3 अगस्त खां स्कूल खोलण जो ऐलान करे छॾियो। तालीम वारे वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त 3 अगस्त खां 100% वैक्सीनेशन वारनि स्कूलनि खे खोलियो वेंदो। कोरोना जे करे वालदेन ऐं ॿारनि जा मसइला साम्हूं अची रहिया आहिनि। वालदेन जी वैक्सीनेशन चेक करणु स्कूल इंतिज़ामिया जो कमु आहे। स्कूल 50% हाज़िरी सां गॾु 6 ॾींहं खुलियल रहंदा। सिंध में कोरोना सबब तालीमी इदारनि जी बंदिश खिलाफ एहतजाज जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में तालीमी इदारा खोलाइण लाइ सियासी समाजी धुरियुनि, शहरियुनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं वियूं। रानीपुर में सिविल सोसाइटी जे सॾ ते शटर बंदि हड़ताल करे रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु आहे त तालीमी इदारा बंदि थियण सबबि लखें शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। तालीमी इदारा खोले ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। तालिबान ख़ातिरी कराई आहे त अफ़गानिस्तान जी सरज़मीन पाकिस्तान जे ख़िलाफ़ इस्तेमाल न थींदी। अफ़गान पनाहगीरनि जे हवाले सां को फ़ैसिलो नाहे कयो। पाक अफ़गान सरहद ते मौजूदु अफ़गान शहरियुनि खे सहूलतूं फ़राहम करे रहिया आहियूं। माण्हुनि खे क़ाबुल एयरपोर्ट ताईं आणण जी ज़िमेवारी पाकिस्तान जी नाहे। चमन में बाबदोस्ती ऐं तोख़म सरहदूं खुलियल आहिनि। हिन वक़्त ताईं असां अफ़गानिस्तान मां आयल 1277 परॾेहिनि खे इमिग्रेशन जी सहूलत ॾिनी आहे ऐं 4000 माण्हुनि खे वीज़ा जारी कया आहिनि। सीपीए ख़िलाफ़ थींदड़ साज़िशूं कामयाब थियण न ॾींदासीं। मौलाना फज़ल रहमान जी अफ़गानिस्तान जी सूरतहाल सबबि सियासत बहितर थी सघे थी। शहबाज़ शरीफ़ जे परॾेह वञण जी इजाज़त लाइ दरख़्वास्त ॾियण जो वक़्तु ख़त्म थी चुको। मरियम नवाज़ पुट जी शादी में शिरकत लाइ परॾेह वञण जी इजाज़त न घुरी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। मीरपुर ख़ास जी अदालत पौणा 2 अरब रुपयनि जे मुनशियात केस में नामज़द अॻूणे SHO कुंवर सिंह जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण खां पोइ कुंवर सिंह अदालत मां भॼी वियो। This headline news